नाज़िन फैज़गंज में कोरोना वायरस सबब मुल्तवी कयल तालीमी सरगर्मियों हिकु भेरो ॿीहर शुरू कयूं वयूं आहिनि। शागिर्दनि में पेंटिंग जा मुक़ाबला कराया विया। उन हवाले सां ॾिसूं था अमर शर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, आलमी वबा जेका कोरोना जे करे जेके तइलीमी सरगर्मियूं बिल्कुलु जेके बंदि थियल हुयूं, उन खां पोइ जॾहिं अॼु खुलियूं आहिनि ऐं खुलण लॻियूं रौनकूं जेके वापसि बहाल थियूं आहिनि स्कूलनि में तइलीमी इदारनि में, त सभ खां पहिरीं जेको फैज़गंज तालुके में मारी फ्री ट्यूशन सेंटर जे तरफ़ां हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो जेको हिकिड़े ॿारनि जी पेंटिंग जो जेको आहे सो मुक़ाबिलो मुनक़द कयो वियो आहे, तमामु कयो आहे। जेके ॿार तव्हां ॾिसो था जेके पेंटिंग लॻल आहिनि जेके ॿारनि जूं, इहे जेको आहे सो ॿार ठाहिया आहिनि। इन खां पोइ हिन जा जेको आहे सो हिते उन्हनि खे इनाम बि ॾिना वेंदा। हिते जेके मुंतज़िमीन आहिनि जेके मारी फ्री ट्यूशन सेंटर खे हलाईंदड़ आहे, उन सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिते जेके महिमान ईंदा उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। त उन जे बारे में छा चवणु आहे? सर, कोरोना जे करे ॿार तमामु घणो वांदिकाई जे करे बीमारी में वठिजी विया, जिन में गदलाइप ॿियो टियों तमामु घणो जेको असांजो मुस्तक़बिल लाइ बहितर कोन हो। पोइ मां पंहिंजे दोस्तनि जे सहकार सां मारी फ्री ट्यूशन सेंटर जे तरफ़ां छो त जीअं ॿार एंगेज थी वञनि त असां उन्हनि जो तस्वीरी नुमाइश या मुक़ाबिलो उहो रखियो आहे, जेको अॼु तव्हां पाण ॾिसी सघो था। मां सम्झां थो त हीअ महिनत जेकर तव्हां सां सॼी क़ौम गॾिजी कयूं त असांजो मुस्तक़बिल तमामु घणो सवरिजी वेंदो। फ्री ट्यूशन सेंटर जे तरफ़ां या जेके बि दोस्तनि हिननि गॾिजी कमु कयो आहे, इहो तमामु सुठो कमु आहे। हिकु त छो त ॿारनि में कमु करण जो, ॿारनि खे पंहिंजो जेको ज़हन में जेके सोचूं आहिनि उन्हनि खे पने ते आणण जो मौक़ो मिले थो, जेको असांजे माशरे में घटि मौक़ो मिलंदो आहे। असां वटि अक्सर जेको आहे उहो ॿारनि खे किताब पढ़ण लाइ ॾिना वेंदा आहिनि। जेके किताब कनि ॿियनि जा लिखियल हूंदा आहिनि, उहे माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ सां लिखंदा आहिनि, पर ॿारनि जे दिलि दिमाग़ जे ख़्याल खे इज़हार करण जो मौक़ो जेको आहे उहो ॾियणु कंहिं बि तरीक़े सां ॿारु पंहिंजी क्रिएटिविटी जेका ॾेखारे थो, पने ते ॾेखारे थो, पोइ रंगनि जी सूरत में ॾेखारे थो। जेके असांजे ख़ासि तौर ते जिथे असां रहूं पिया, हिन असांजे सरकारी या प्राइवेट स्कूल्स में क्रिएटिविटी ते असांजो कमु तमामु घटि थियल आहे। सो हिते जेके असां पेंटिंग हीअ ॾिठी आहे, इन मां फील इहो थियो आहे त असांजा ॿार तमामु घणा क्रिएटिव आहिनि। बेसिकली जो बुनियादी मक़सदु इहो हुयो त जेके ॿार ही कोरोना जी वबा जे करे स्कूल बंदि लॻा पिया हुआ ऐं घर वेठा हुया, त उन्हनि खे पॉज़िटिव सरगर्मी जेको सो इंगेज करणु। ऐं तव्हां ॾिसो त हिते केॾो ज़बरदस्त ॿारनि आर्ट जो कमु कयो आहे ऐं असांजे ॿारनि में आर्ट जी केॾी वॾी क्वालिटी आहे ऐं उन क्वालिटी खे असां ताईं नज़रअंदाज़ कंदा रहूं था ऐं ॿारनि खे चांस नथा ॾियूं पिया। असां जेकॾहिं ॿारनि खे चांस ॾियूं ऐं उन्हनि खे अहिड़ा मौक़ा ॾियूं त असांजा ॿार उहा शइ ठाहे सघनि था जेका शइ गैर यकीनी। मारी ट्यूशन फ्री सेंटर वारनि जी आहे आर्ट जो प्रोग्राम करायो आहे, ही फंक्शन करायो आहे। असां आर्ट ठाही आहे, ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे, हिन में असांखे फ़ाइदो आहे। ऐं जेका प्रोग्राम आर्ट जो थियो आहे ज़बरदस्त आहे। अमर शर, मेरान टीवी, फैज़गंज।